हिन वक्त असां मौजूद आहियूं सिंध जे गादी वारे शहर कराची में। हितां जी अवाम सां मालूम कंदासीं त कोरोना वायरस जे रोकथाम लाइ हुकूमत जे खयल क़दम लॉकडाउन जे करे रोज़गार ते केतिरो असरु पियो आहे ऐं खाधे पीते जूं शयूं आसानी मिली रहियूं आहिनि या न, अगरि मिलनि थियूं त उन्हनि जा रेट मुनासिब आहिनि या न, इन खां अलावा ॿिया कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। अचो त ॿुधूं इन्हनि जी ज़िबानी, इन्हनि जो छा चवणु आहे। हम मजदूरी करते हैं भाई। अच्छा, अभी आप कितने दिन से फारिग है? 3 दिन से। अच्छा, 3 दिन से फारिग है, तो कैसे गुजरान कर रहे हैं? तो गुजारा यही कर रहे हैं, कोई आपसे ले लेंगे, कोई किसी से उधार ले लेंगे, कोई किसी से उधार लेंगे, ऐसा गुजारा हो रहा है भाई। अच्छा हाँ। अच्छा, ये यहाँ पे खाने पीने की चीज़ें मिल जाती है? नहीं, खाने पीने की तो सामान तो मिल रहा है दुकानों पे, अभी ये बात नहीं है कि भाई सामान नहीं मिल रहा है, मगर वो है 10 वाली चीज़ 20 की दे रहे हैं लोग। ऐसे महंगाई कर रहे हैं लोग ज़बरदस्ती की। तो यहाँ पे कोई आपको गवर्नमेंट की तरफ से कुछ नहीं, गवर्नमेंट क्या देगी? गवर्नमेंट ने ऐलान किया 3000 रुपये 1 महीने में देंगे। वो 3000 रुपये में किसका गुजारा होता है भाई? होता है किसी का गुजारा? 100 रुपये में रोज़ाना कोई 5-6 बच्चे, 2 मियाँ बीवी किराए का मकान कैसे गुजारा करेंगे? मूंखे इहो ॿुधायो, जेको कोरोना जे करे या लॉकडाउन थियो आहे, अॼु उनखे ॿियो ॾींहुं आहे, तव्हां सब्जी मंडी वेंदा आहियो या मंडी में जितां बि वठंदा आहियो, उन में पहिरीं वारो रेट साॻियो आहे या रेट में वाधारो थियो आहे या कमी थी आहे? सर हींअर वाधारो थी वियो आहे। अच्छा जी, केतिरो फ़र्क़ु पियो आहे? सर तक़रीबन 200 पेटीअ ते थी वियो आहे। अच्छा, पहिरियां जेकी 300 ते खणंदा हुआ उहा हींअर असांखे 500 ते मिले थी, 550 ते। अच्छा, हींअर ग्राहक अचनि था? ग्राहक अचनि था, हिन बीठा आहियूं, उड़ो थिड़ो अचे पियो, जेको नसीब आहे मिले पियो। अच्छा, पहिरीं जेतिरा ईंदा उते आहिनि या कुझु फ़र्क़ु पियो आहे? न सर, इलाही फ़र्क़ु थियो आहे। अच्छा जी, कीअं मतिलबु गुज़ारो थियो थो वञे? बसि पोइ हाणे गुज़ारो थी पियो वञे, जेको ख़रीदारी थिए थी उहो करे बचड़नि खे खारायूं पिया। इहो ॿुधा त तव्हांखे मार्केट मां जेको सब्ज़ी वठण जे लाइ का परेशानी थिए पई कोरोना वायरस जे जेका लॉकडाउन थियो आहे इन मामले में? इहो वञो था त पुलिस रोके वठे थी, बसि वञण नथी ॾे, तो वञो था तो अची चवंदा मंडी न वञो। छो, माल छा बंदि कयो। छा थी चवे पुलिस? चए थी बंदि करियो, हाणे न वञो। अच्छा, हाँ। ही टमाटा किथां वठी आया आहियो? टमाटो इहो मंडी खां अचो बसि ॿाहिरि अची वञो कॾहिं। इहो अॼु आयो आहे मंडी सां, सम्झ न, हीअं वेंदा आहियो ठठे, गाॾी पंहिंजे आयो, गाॾी मां वेंदा आहियूं। त हीअंर किथां वरिता आहिनि तव्हां? इहा हाणे आयो आहियूं इहो मंडी सां। अच्छा, ग्राहक अचनि था, कस्टमर पहिरीं जेतिरा आहिनि या न, पहिरीं घटि आहिनि? हाणे घटि अचनि था, घटि सफ़ा अचनि था। अच्छा, हा, ठीकु आहे। हिन खां अलावा ॿियो कुझु चवणु हिन चाहियो? जो अचनि था त पुलिस अचे थी त हुनखे भॼाड़े छॾींदा, भई वरी रस घटि थी वञे, वरी अची वञे, हाणे वरी खणी वञनि हलिया। हाणे चवंदा असां महांगो माल मिले, हाणे हिते महांगो वटि खपायूं त खपे नथो, चयो घटि कयो, हाणे घटि करे छा चयूं? अच्छा, तव्हांखे पुलिस हिते विकिणण मां मना कोन थी करे? न न न, पुलिस तव्हांखे मना कोन थी करे, न। मतिलबु कस्टमरनि खे मना करे थी देते? बसि, हा, एतिरो आहे। पण हाणे असीं ॿ माण्हू खे नथो बीहण ॾे, हिकिड़े माण्हू खे ऐं 3 माण्हू खे बसि ख़ाली हो, बसि बीहण ॾे, इहो नथी ॾे बसि। नाज़रीन, दौरान ड्यूटी जे असां हिन पुलिस एहलकारनि सां मालूम कंदासीं त हिननि खे कोरोना वायरस जेका लॉकडाउन जे दौरान जेका कहिड़ा दरपेश मसइला अचनि पिया, इन्हनि सां अवाम तावन करे पई या न, इन बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा चवणु आहे। जी साहब, बिल्कुल आवाम ताउन करती है पर समझती नहीं है बात को कि भाई हम उनको बोल रहे हैं कि आप अपने मोहल्लों में चले जाएं या अपने घरों में चले जाएं, तो आगे से क्यों का सवाल होता है कि भाई क्यों, तो क्यों से भाई हम अपने घर के आगे खड़ा हूँ या अपने घर के आगे बैठा हूँ, तो क्यों मेरे को मना कर रहा है? तो बोला भाई आप अंदर चले जाओ। इस चीज़ के बारे में वो समझ नहीं पा रहे आवाम। बाकी जो लोग हैं आ रहे जा रहे हैं, उनको मना कर रहे हैं अपने तरीक़ों से कि भाई आप अपने घरों में जाएँ, और बस यही, इसके अलावा तो कोई चीज़ नहीं है। थोड़ा सा अपने आप से वो है, तो उन्होंने फिर मारपीट की थोड़ी सी, तो मारपीट करने की वजह से वो जो ना हालात थोड़े से बिगाड़े उन्होंने, बाकी कोई टेंशन नहीं है। ये तो ऑर्डर हुआ है सरकार के कि भाई आप इनको मना करो, और मना नहीं हो रहा फिर हम इनके साथ क्या जुल्म करें? जुल्म तो कर रहे नहीं है, आपको मना कर रहे हैं कि भाई अपने घरों में चले जाओ, यहाँ सज़ा लगेगी, जुर्माना लगेगा, डबल सवारी बंद है, वो सुन ही नहीं रहे इस चीज़ को। बोला ऐसे कैसे, कोई नहीं, ये वो हमारा मुल्क साफ है, हमारा शहर साफ है, कुछ नहीं। अच्छा, ये आपकी ड्यूटी वही पहले की तरह है या ड्यूटी के दौरान या बढ़ा दिया गया है? थोड़ा क्या चेंजिंग क्या है? ये टाइमिंग, हमारी टाइमिंग सुबह 8 से 4 बजे तक होती है, और टाइमिंग उन लोगों ने हमारा 8 से रात 8 बजे तक कर दिया है। और उसके अलावा जो ना थोड़ा सख्ती पैदा की है अफसरान के, भाई आप जो ना खास ख्याल रखें, लोगों के साथ कोई बदतमीजी नहीं हो, माहौल ख़राब नहीं होए, और किसी के साथ कोई गलत नहीं करने का है। अच्छा, ड्यूटी का दौरान ये बढ़ाने में कोई मुआवजा वगैरह का कोई ऐलान किया गया है? सर ऐसा कुछ नहीं है, उल्टा ये कि अभी तक तो हमारा को कोई खाने के लिए कुछ नहीं आता है कि चलो भाई कि दोपहर का खाना इन लोगों को बोल दिया जाए कि आप भाई
खाना पहुँचा रहे हैं या आपको, या ऑफिसर से बैठो अपना आराम से नौकरी करो, वो अपना तहत आप मदद वाला काम है। कब से मास्क बेच रहे हैं? ये 6 महीना हुआ। सर्दी में कुछ चल रहा था, हवा में जो धूल मिट्टी उड़ता था उस टाइम हर कोई मोटरसाइकिल वाला लेता था, वो अपना सेफ के लिए, जो सर्दी बचाने के लिए और धूल मिट्टी के लिए, अपना एलर्जी बचाने के लिए। अभी जो ये 2-3 दिन हुआ मैंने मास्क बेच रहा हूँ, सब लोग ले रहा, घर पे बैठा हुआ है, काम वाम नहीं कर रहा, कंपनी बंद, सारे पड़ा हुआ है। आवाम का गुरबात है, गरीब है, सारे रोड पे घूमता है। पुलिस वाला बोलता है आप लोग रोड पे क्यों घूमता है, बोलता है हम लोग तो रोजी रोजगार के लिए निकालता हूँ, और जो घूमने वाला है वो तो घूमते रहता है। लेकिन पुलिस वाला यही बोलता है जब मस्जिद पे बैठो अल्लाह अल्लाह करो और अल्लाह से दुआ मांगो। लेकिन ये भी गलत है, रोड पे घूमना नहीं चाहिए। जहाँ 5-10 बंदा होता है वहाँ पुलिस वाला भगाता है, हम भी खुद भाग जाता हूँ गली के अंदर। ठीक है, हम रोजी रोटी कर रहा हूँ, ये 2 पैसा मेरे को मिल रहा है, 700-800 500 शाम तक मेरे को मिल जाता है। मैंने 30 का खरीदता हूँ, 40 का बिकता हूँ। और बाज़ार में मैंने ठेला लगाता था, वो बंद हो गया। अच्छा, ठेला बंद होने के बाद ये कर हाँ, रहे हैं? ये 3-4 दिन मैंने करा, ठेला बंद हो गया। 1 हफ्ता घर पे बैठा हुआ था, तो फिर गुर्बात आ गया। मैंने बोला घर पे बैठे क्या खाऊंगा, क्या किराया दूंगा। और गारमेंट्स का काम पहले कर रहा था, अभी गारमेंट्स का काम पे भी सहूलत नहीं है। कोई जगह रेट मिलता है तो मशीन नहीं मिलता है, मशीन मिलता है तो रेट नहीं मिलता है। अभी पहले मैं जब जवानी में था वो 1000 रुपया डेली लगता था, अभी 500 का काम भी मेरे से नहीं होता है। तो अभी यही कर रहा हूँ, अल्लाह ने रिज़्क दे रहा हूँ और अल्लाह अल्लाह कर रहा हूँ, दुआ खैर कर रहा हूँ सबके लिए, जो ये बीमार से अल्लाह ने बचाए सबको। कोरोना जे करे जेका लॉकडाउन थियो आहे उन खां अॼु ॿियो ॾींहुं आहे, हाणे इन तहत जेके खाधे पीते जी शयूं बासानी मिलनि थियूं या न, अगरि मिलनि थियूं त उहे साॻे रेट में आहिनि या रेट को हेराफेरी थी आहे? सही ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त जेको कोरोना वायरस जेकी आई आहे हिते असां पाकिस्तान में मुल्क में जेकी आई आहे, ऐं इहा बि ख़बर आहे त थोरी घणी आई आहे, एतिरी जाम न आई आहे, आम न आई आहे, इहा बहरहाल जेकी अफ़वाह हली आहे, ऐं घणी कुझु हली वई आहे अफ़वाह। इन जे करे जेको आहे सो माण्हू कुझु डिॼा विया आहिनि तमामु घणा। ऐं ॿियो जेको 15 जेको ॾींहं जेकी हुकूमत जेकी गवर्नमेंट जेकी पाबंदी लॻाई आहे, जेको माना खाने पीने जी शयूं जेको 2-3 रेट में जेके खुलियल आहिनि, ऐं उन खां बावजूदि जेको ॿिया स्टोर जेका आहिनि, ॿिया काफ़ी शयूं जेकियूं आहिनि, बाज़ारियूं सुनसान आहिनि, रोड सुनसान आहिनि, हर शइ सभु कुझु फैक्ट्रियूं गोदाम वग़ैरह सभु सुनसान आहिनि, सभु काफ़ी शयूं बंदि आहिनि, कोरोना वायरस जे करे बंदि आहिनि। ऐं गवर्नमेंट जेकी शयूं जेकियूं अॻु जेकियूं पहिरें दाम ते जेकियूं कोरोना वायरस खां अॻु जेकियूं शयूं मिलियूं पे, 15 ॾींहं जेकियूं अॻु जेकियूं मिलियूं पे, उहे हींअर उन साबित रेट ते नथियूं मिलनि। अटे जी जेकी 10 किलन वारी जेकी थैली हूंदी उहा मिलंदी 430 रुपया, हाणे उहा त जेकी 430 वारी जेकी आहे सो बोरी उहा मिले थी हींअर 700 रुपया, 730, 700, 750 रुपया बोरी थी मिले। हाणे मूंखे ॿुधायो त गिहु उन पहिरें रेट ते न आहे, तेल पहिरें रेट ते न आहे, दाल पहिरें रेट ते न आहे, चांवर पहिरें रेट ते न आहे, अटो पहिरें रेट ते न आहे, हाणे का बि पहिरें रेट ते आहे कोन। सभु शयूं जेको आहे माना डबल ट्रिपल थी वियूं आहिनि मथे, चलो 2 रुपया 3 रुपया को, पर न उहो बि मथे थी वियूं आहिनि। हाणे असांखे इहा सम्झ नथी अचे जेकी हुकूमत जेकी न चई त मां 15 ॾींहंनि जे अंदरि जेको माना इहो कोरोना वायरस जे करे मां जेको शट डाउन करायां थो, ऐं इन जी मां तव्हांखे घर घर में राशन ॾींदुसि, ऐं जो कुझु बि कंदुसि मां, उहो अञा ताईं कंहिंखे बि राशन असांजे इलाइक़े में अञा ताईं कंहिंखे न मिलियो आहे। पर एतिरो सम्झां थो त शायदि असां बि ख़बर पढ़ूं था, पूरे पाकिस्तान में अञा कंहिंखे न मिलियो आहे। फैक्ट्री में काम करता है, गबोर टाउन में गारमेंट का फैक्ट्री है। अच्छा, तो अभी क्या काम पे तो नहीं जा रहे हो? उसको काम पे थोड़ी जाएगा, उसको 14 दिन छुट्टी दिया, बोला कोरोना वायरस आया, क्या आया, उसको लॉकडाउन हुआ, सब घर पे मैं शुरू था, हम 10 अपराध है घर पे, कमाने वाला एक बंदा है, कहाँ से पूरा कर देगा? दुकान वाला वो उधार भी देता भी नहीं है। अच्छा, गवर्नमेंट ने जो ऐलान किया था, बोला इनको जो है राशन पानी दिया जाएगा, उसके अब हिसाब से कुछ मिला है? आता भी नहीं, कोई भी आया नहीं है इसको इधर। लासी गोड का, अयूब गोड का, हल्का हालिम आदिल शेख का है, इसको सैफुर रहमान मसूद का कोई आया नहीं है, कोई देखता भी नहीं है। राशन कहाँ से मिलेगा गरीब आदमी के लिए? हम मर जाएगा सही, अपना मौत का इंतज़ार करेगा। आटा मिलता भी नहीं है, 50 किलो का दुकान वाला का जाएगा, बोला कभी 2500 रुपये बोलेगा, कभी 3000 बोलेगा, कभी 2800 रुपये बोलेगा। बस खाली हम अपना मौत का इंतज़ार करेगा, मौत कब आ जाएगा और क्या बोलेगा? ये अल्लाह के अज़ाब है, अल्लाह की तरफ से वबा आता है, इसको सब घरों पे मौसूर होता, क्या फ़ायदा होता? कुछ फ़ायदा नहीं होता, और लोग बीमार हो जाएगा। कोई गाड़ी भी नहीं है, कोई एम्बुलेंस भी नहीं है, कोई आता भी नहीं, कोई देखता भी नहीं, कोई गवर्नमेंट का बंदा भी आता भी नहीं, क्या करेगा गरीब आदमी? हम घर से निकला हो, अभी इसको एक पता गोली मिलता भी नहीं है। आईब कोर्ट से अभी जाएगा, थोड़ा आगे जाएगा गबोटों की तरफ, क्या करेगा गरीब आदमी? तो यहाँ पे क्या सरकारी अस्पतालें भी बंद है? कोई सब बंद है, क्या है? कोई है ही नहीं है, तो सरकारी अस्पताल इधर थोड़ी है। ये एक यूपी में होता है, उसको गाड़ी जाता भी नहीं, पहले जाता रक्षा 150 रुपये का, अभी 350 रुपये जाता है उसको। बोला सीएनजी भी नहीं है, तेल भी नहीं है, ये बोल रहा ये भी नहीं है। गवर्नमेंट ऐलान कर रहा, बोला ड्राइवर के साथ एक बंदा जा सकता, और जा सकता भी नहीं है। सब लोग उसको घरों पे मशहूर है, और क्या फ़ायदा होता? कुछ फ़ायदा है नहीं है।
दुकानें बड़ी बड़ी स्टोर आटे का दुकान, हम सब लोग गरीब आदमी है, इसको क्या हुआ एक बोरा निकाल लेगा, फिर क्या बोले सब्र करो 50 किलो पीले वो 2200 रुपये का, अभी 3000 2800 रुपये का। हर स्टोर वाला अपना मर्जी से बेच रहा, कोई गवर्नमेंट वाला, कोई इसका रेट वाला, कोई आता भी नहीं देखता भी नहीं है। बाकी वहाँ में उनसे भी बात करेंगे कि ये जो भाई बोल रहे हैं इसमें कितनी सदाकत है, क्या ये सच बोल रहे हैं, क्या आप ये बोल रहे हैं जो ये सही बोल रहे हैं? जी सर, ये राइट बात कर रहे हैं। अभी यहाँ पे जो है ना सुबह को पुलिस आ जाती है, लोगों को लाठी चार्ज करके चली जाती है, फिर जो है ना आवाम घर से निकलने में भी मजबूर है। कोई बीमार है, कोई क्या है, ये एम्बुलेंस नहीं है और ये सरकारी अस्पताल बंद पड़ा हुआ है, ठीक है, और इसमें कोई इंतज़ाम भी नहीं होता है। जो आज जाते वो थोड़ा बहुत दवाई दे देता है और बाहर से लिख के दे देता है, गरीब हम कहाँ जाएगा। और ये कोरोना और इसके वजह से इलाके बंद पड़ा हुआ है, कारखाने भी बंद पड़ा हुआ है। हम गरीब हम घर में बैठ के बोर हो जाएंगे तो कहाँ जाएंगे, आप बताएं। रोड पे नहीं निकलेंगे तो कहाँ जाएंगे सर। ये हमारे अगर हुकूमत ने ऐलान किया कि ये जो घरों में बैठ जाएंगे तो उनको इमदाद मिलेगा, इमदाद के टीम भी नहीं आया है, पर कोई भी देखने नहीं आ रहा है कि किसके घर में कितने अपराध हैं, कितने बेरोजगार हो गए। अच्छा, ये जो साबुन देने का ऐलान हुआ था और ये इसके बारे में कोई किसी ने दिया, कोई यहाँ पे हुकूमत के नुमाइंदों ने या कुछ? कोई आया ही नहीं है और किसी ने तस्दीक ही नहीं किया किसी के घर में कि किसके घर में कितने अपराध है, और कोई देखने वाला भी इधर है नहीं। जो MLA MP है वो भी चक्कर लगाने इलाके पे नहीं आया, और बस ऐसे ही न्यूज़ में दिलासा दे रहे कि इलाके में ये इमदाद देगा, इलाके में ये चीज़ होगा। कुछ भी नहीं हुआ कि आप लोगों से झूठ बोल के हम लोगों को कुछ मिलेगा नहीं सर। आप लोग तो न्यूज़ में रिकॉर्ड करने वाले हो। अल्लाह आप लोगों को खुश रखे। आप तो आए हो हमारे मसाल पूछने के लिए, और ये कोई आया ही नहीं है। और इलाके में सारे लोग जो है ना, कोई घरों में बैठा हुआ है, कोई बाहर ऐसे बेरोज़गार हो के ऐसे बैठा हुआ है। अल्लाह से फरियाद करता है कि खुदा ताला ये कोरोना वायरस ख़त्म हो जाए तो हम लोगों का भी कारखाने खुल जाएंगे तो बच्चों का पेट के लिए रोज़ी कर लेंगे। आप क्या काम करते हो? मैं अवर लाख का काम करता हूँ। 3 दिन से बंद, गारमेंट्स में 3 दिन से बंद पड़ा हुआ है। और घर पे जो माँ बाप बोलते बेटा बाहर जाओगे क्या होगा, कुछ नहीं होगा, कारखाने भी बंद पड़ा हुआ है, बाहर जाएंगे फिर पुलिस वालों के लाठी चार्ज खा के आओगे। हम बेरोजगार हो के इधर आ रहे, बाहर घूम रहे। अच्छा, असुल ॻाल्हि इहा आहे त जेका ही कोरोना वायरस पूरी दुनिया में पखिड़िजी चुकी आहे, इहो सबबु सिर्फ़ु असांजे गुनाहनि जी शामत आहे। गुनाहनि जी शामत जे करे अल्लाह ताला इहा वबा मोकिली आहे, ऐं इन्हनि जे लाइ वाहिद हल आहे अल्लाह जे दर ते इस्तग़फ़ार पढ़णु, अल्लाह जे तरफ़ रुजू थियणु, अल्लाह जे तरफ़ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठणु। इन्हनि जो वाहिद हल इहो ई आहे त अल्लाह जे दर ते तौबा ताइब थियणु। इन जो ॿियो को बि हल न आहे। भली छा बि पाकिस्तान पर पूरी दुनिया बंदि कई वञे, आमदो रफ़्त बंदि कई वञे, इन सां को बि मसइलो हल न थींदो। वाहिद हल आहे त पूरी इंसानी ज़ात अल्लाह जे तरफ़ रुजू थिए ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठे। ईअं बनी इसराइल जे अंदरि बि इहे वबाऊं आयूं हुयूं, हर नबीअ पंहिंजी उम्मत खे इहा ई आगाही ॾिनी हुई त अल्लाह जे तरफ़ रुजू थो ऐं गुनाहनि खां माफ़ी वठो। इन वाहिद हल कोरोना वायरस इहो आहे त अल्लाह जे तरफ़ गुनाहनि जी माफ़ी वठो। महिरबानी। वज़ीर आला सिंध पारां जेका कोरोना वायरस जा जेके इक़दाम खयां पिया आहिनि उन बारे में तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो ताल्लुक़ पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ सां आहे ऐं जेको इख़्तिलाफ़ात सियासी पंहिंजी जॻह ते, मगर हिन वक़्तु पाकिस्तान में जेकॾहिं वज़ीर आला कमु करे थो त मुराद अली शाह साहबु आहे, पहिरियां शहबाज शरीफ़ साहबु हूंदो हो, हाणे हिन वक़्तु हू न आहे, त हिन वक़्तु मुराद अली शाह टॉप ते आहे सिंध सूबे जो कमु, ऐं उहो काफ़ी कोरोना वायरस लाइ सेकंड शहबाज शरीफ़ थी निकितो आहे ऐं असां उनखे साराहियूं था, उन जे अमल खे, उन जे क़दम खे, त हू तमामु सुठो कमु करे रहियो आहे। बाक़ी त वज़ीर आला सभु निंड में सुता पिया आहिनि ऐं इन जे बावजूद बि जे वफ़ाक़ी हुकूमत जो उन सां को साथ कोन्हे, उन जे बावजूद बि हू एतिरो वॾो सुठो कमु करे रहियो आहे ऐं असां दुआगो आहियूं ऐं असां इंशाअल्लाह इन कोरोना वायरस में मुस्लिम लीग नून मुराद अली शाह जो बिल्कुलु साथी आहे ऐं साथ ॾींदी। सिंध हुकूमत कोरोना वायरस जे करे जेका इक़दाम खयां आहिनि ऐं मिनी लॉकडाउन कयो आहे, इन जे बारे में तव्हां छा चवंदो? असां जेको सिंध हुकूमत पहिरियां खां ई जीअं कोरोना वायरस जो त जेके ईरान मां ज़ाइरीन आया या ॿाहिरि मुल्क खां आया, जीअं ई सिंध में हुकूमत में केस ज़ाहिर थिया त जेको सिंध हुकूमत ऐं CM सिंध इक़दाम कया तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीनु, ऐं उन्हनि ज़बरदस्त कमु कयो। ऐं सखर में जेको आइसोलेशन 12,000 ते जेको आहे मुश्तमिल हुननि जेको आहे क़ाइमु कयो आहे। हिन महिल ताईं जेका विफ़ाक़ी गवर्नमेंट आहे
उन को भी आवाम जी न सार लधी आहे न का अहिड़ी शइ का त आवाम जे लाइ कुझु को ॾिनो आहे या वरी अहिड़ी का शइ का कई बि कोन्हे का। हिकिड़ो पंजाब KPK में ॾिसो जिते PTI जी हुकूमत आहे उते हुननि को बि क़दम न खयो आहे, को हिकिड़ो अहिड़ो वार्ड न कयो आहे। हिते कराची में कराची जी आवाम जे लाइ जेको आहे गडाप में ऐं जेको हिनमहिल असां इहो न्यूज़ में ॾिठोसीं त सिविक सेंटर में जेको आहे 10,000 बेडनि ते मुश्तमिल आइसोलेशन जेको एमरजेंसी सेंटर CM सिंध क़ाइमु कयो आहे। जेको CM सिंध मुराद अली शाह खे असां एप्रीशिएट था कयूं ऐं उनखे ख़राज तहसीन था पेश कयूं। हुन तमामु हिन अहम मसइले ते जेको इंसानी ज़िंदगीअ जो अलमीअ जो मसइलो आहे उन ते तमामु हुन सुठो ऐं बहितरीनु एक्शन वरितो आहे ऐं उहो कमु करे पियो। बाक़ी विफ़ाक़ी गवर्नमेंट जो को बि आसिरो कोन्हे। इमरान ख़ान त उन्हनि इहो ई चयो त घबराना नहीं, हाणे माण्हुनि जे मथां मौत मथां आहे, हू चयो घबराना नहीं है। ॿियो त हू को बि कुझु बि न ॾेई सघिया आहिनि। असां सिंध गवर्नमेंट हिनमहिल मनी लॉकडाउन आहे, ज़रूरु आवाम खे परेशानी आहे, मसइला मसाइला आहिनि, रोज़गार जो आहे, ग़रीब आवाम आहे, हिते कारोबार जो मसइलो आहे, रोज़ कमाइण वारा माण्हू ग़रीब आहिनि। पर जेके सिंध गवर्नमेंट जेको फंड क़ाइमु कयो आहे ऐं जेको हुननि जेके मरीज़ जे करे उन्हनि में इस्पताल में दाख़िल एमरजेंसी वार्ड में आहिनि दाख़िल, त उन्हनि जे लाइ इहो जेको आहे सो उन्हनि जे राशन जो उन्हनि जे घरनि जो पुॼाइण ताईं बि इंतज़ाम कयो आहे। बहरहाल मुश्किलातूं आहिनि, सवारी बंदि आहे, माण्हुनि जो अच वञ आमद रफ़्त जो सिलसिलो बंदि आहे, मुश्किलातूं आहिनि। पर अल्लाह ताला बहितर कंदो, असां वरी बि सिंध गवर्नमेंट ऐं CM सिंध खे ख़राज तहसीन पेश कयूं था। कोरोना वायरस जेको मामलो हलियो आहे पूरी दुनिया समेत हींअर सिंध बि तक़रीबन सुठी लेवल ते मुतासिर थी आहे। तव्हां ॾिसो त अॼु सिंध जे अंदरि तक़रीबन माना क्रैकडाउन लॻो पियो आहे। हीउ गडाफ जो इलाइक़ो आहे जेको अॼु ॻोठ आहे लासी ॻोठ आहे, जेका असांजो नंढिड़ो एरियो आहे, हिन में तव्हां ॾिसो त तमामु वॾे लेवल ते जेको आहे त कारोबार मुतासिर थियो आहे। हितां जेको मिसकीन माण्हू आहे, जो ग़रीब आहे, डेली खाइण वारो, डेली कमाइण वारो, उहे सुठी लेवल ते तमामु सुठी लेवल ते मुतासिर थिया आहिनि। जेके सिंध जे CM जो जेका स्ट्रगल आहे तमामु सुठी आहे, तारीफ़ जे लाइक़ु आहे। पर CM खे वधीक इहा बि असां गुज़ारिश कंदासीं त CM जेके ऐलान कयो आहे त उहा जेका असुल शइ आहे त जेके मिसकीन मुतासिर माण्हू उन ते पहुचाई वञे, उन्हनि ग़रीबनि ते ॾियाराई वञे। छो जो असां वटि तक़रीबन इहा शइ थी आहे, जेका बि शइ थींदी आहे त उन ग़रीबनि मिसकीन माण्हू ते न पहुचंदी आहे। त सिंध CM जो तमामु सुठो किरदारु आहे हिन में वारे जे हिसाब सां। पर असां वटि तमामु सुठी लेवल ते माण्हू ते मुतासिर आहिनि। बाक़ी जेके गडाब चा ॿिया हिते माण्हू आहिनि, नुमाइंदा आहिनि, अॼु ॾींहं ताईं जेके साम्भड़नि जा ऐलान थिया या जेके ॿिया हथ धोइण जा ऐलान थिया, हिन महिल ताईं काई बि टीम हिते पहुती कान्हे का। न ई कंहिं क़िस्म जो को इक़्तिमाद थियो आहे। CM सिंध जेके पंहिंजो कमु कयो आहे उहो त सुठो आहे, पर अञा वधीक कमु थियणु खपे। छो जो हिन वक़्तु हज़ारे माण्हू मुतासिर थिया आहिनि। हिते तव्हां ॾिसो त असांजे इलाइक़े में केतिरा माण्हू बेरोज़गार लॻा वेठा आहिनि। रोज़गार जेके ॾियारी कमाइनि पिया, ॾियारी खाइनि पिया, त उहे वीचारा छा कंदा ऐं काॾे वेंदा। उन खां अलावा हिते जेको आहे तव्हां ॾिसो त अटो तमामु ॿिनि ॾींहंनि खां अंदरि वॾो हिकिड़ो माना महांगो थी वियो। 600 खां वठी 800 रुपया बोरी पई मिले। त इहा बि असां गुज़ारिश कंदासीं त जेके कमिश्नर आहे ऐं DC आहे त उन्हनि जेके इक़दाम करणु खपनि। छो त जीअं ग़रीबनि खे का सस्ती शइ हिकिड़ी मिली सघे। अॻे ई माण्हू परेशान आहिनि ऐं माण्हू जो रोज़ी रोज़गार आहे कोन। उन खां अलावा वरी जी शयूं महांगियूं थींदियूं त उन हिसाब सां। उन खां अलावा ॿियो जेका ट्रांसपोर्ट बंदि आहे, ट्रांसपोर्ट त शहरनि जा रस्ता कटियल आहिनि, एॾो वॾो अचण वारी ट्रांसपोर्ट सॼी बंदि लॻी पई आहे। पर वरी वफ़ाक़ तरफ़ां जेके ट्रेनियूं हलायूं पियूं वञनि, त लाज़मी आहे हाणे जॾहिं हिकिड़ी शइ जो अंदेशो आहे, ख़दशो आहे, त उन लाइ ट्रांसपोर्ट बंदि थी आहे। ऐं ट्रेन जेका हलाई थी वञे त इहो मां सम्झां थो तमामु हिकिड़ो ग़लति अमल आहे। छो जो ट्रेन हले थी त उन में साॻा माण्हू अगरि चढ़ंदा वेहंदा, इन मां असांखे अंदेशा इहा वफ़ाक़ तरफ़ां ॿिटो मयार जेको आहे ख़तमु कयो वञे। असां हिकिड़े होटल वारे सां ॻाल्हि कंदासीं जंहिंजो होटल बंदि पियल आहे। इन सां पुछंदासीं त छो बंदि आहे ऐं छा जे लाइ बंदि आहे। ये आपका होटल कब से बंद है और क्यों? ये कल पुलिस वाला आया था, इसने कहा होटल कल बंद करो 15 दिन के लिए। तो हम लोगों ने बंद किया और ये चला गया। फिर बाद में हमने सोचा तो सुबह इंशाल्लाह खोलेगा, सिर्फ पार्सल इंतज़ाम। अच्छा, तो इन लोगों ने तो बंद किया। अभी तो बंद पड़ा है सारा, लाशी कोट बंद है तो हम भी बंद है। अच्छा, तो क्या बिल्कुल बंद करने का बोला है? वैसे तो पार्सल का तो गवर्नमेंट ने इजाज़त दी हुई है ना कि आप पार्सल दे सकते हो, क्योंकि जो यहाँ बाहर के लोग रह रहे हैं वो भी ज़ाहिर है खाना खाएंगे, उनको भी चाय चाहिए। तो उसके लिए क्या मतलब बिल्कुल बंद करने के लिए कैसे? नहीं, इसने कल मोबाइल आया था, इसने कहा बिल्कुल 15 दिन के लिए बंद करो। ये कल पुलिस वाले आए थे, कल रात को ये बोला था कि आप लोग जो है ना सुबह बिल्कुल होटल बंद करो 15 दिन के लिए। तो ये हुकूमत ने तो ये ऐलान किया हुआ था कि पार्सल के लिए होटल जो है ना वो खोलो, लेकिन ये पुलिस वाले आए थे, इसने कहा था कि आप लोग होटल बिल्कुल बंद करो। तो इसमें हम लोगों के लिए नुकसान भी बहुत है। अगर ये हम लोगों का ये नुकसान पूरा करके दे देगा तो फिर से हम लोग होटल बंद कर सकता है। अगर ये लोग हम लोगों को नुकसान नहीं देगा
तो यहाँ पे ये लोग आते हैं, ये सोसाइटी लोग आते हैं, सोसाइटी से लोग आते हैं, यहाँ पे काम लोग करते हैं, गरीब आवाम बहुत है यहाँ पे, तो उनके लिए पार्सल का इंतज़ाम जो है वो कल से इंशाल्लाह शुरू कर लेगा। तो ये हम लोग आवाम से दरख्वास्त है कि कल से इंशाल्लाह हमारे जो ना होटल जो है ना उसका पार्सल का जो ना इंतज़ाम कर लेगा। तो कितने लोग यहाँ पे होटल पे काम कर रहे हो आप? तकरीबन इस होटल पे तकरीबन हम लोग 20 बंदे हैं। यहाँ पे सारे जो है ना टेबल वाले भी हैं, यहाँ पे चूल्हे वाले भी हैं, सारे जो ना मजदूर आलम है। 20 के 20 फार गए अभी? जी 20 के 20 अभी फारिग है, बिल्कुल फारिग है जी। तो क्या गवर्नमेंट को क्या आप कहेंगे, अपील क्या करेंगे गवर्नमेंट से? तो गवर्नमेंट से हम लोगों की यह अपील है कि हम तो पहले शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुसलमान हैं, तो ये कोरोना वायरस जो है ना हम लोगों के साथ कुछ भी नहीं कर सकता है। तो फिर ये जो है ना आप लोगों ने जब गवर्नमेंट ने जो बोला है कि बिल्कुल आप लोग होटल बंद करो, तो ये हम लोगों के लिए नुकसान बहुत है। तो हम लोगों के लिए जो है ना ये दे कि हम लोग अपील ये कर ले कि हम लोगों का जो होटल है वो पार्सल का इंतज़ाम जो है ना वो शुरू हो जाए, तो फिर से ये बंदों का भी कुछ रोज़ी रोज़गार चले जाएगा, हम लोगों का भी कुछ रोज़ी चल जाएगा। हुकूमत जो कोरोना के बारे में इकदाम वठी रही है जी हाँ, या इन में कीअं मुतमिन आहियो? साईं असीं बिल्कुलु सिंध हुकूमत में मुतमिन आहियूं, लेकिन ब्लैक मैन माण्हू जेके हिते आहिनि कोरोना जे नाले खां अॼु ब्लैक करे अटो जेको आहे 10 किलो जी थैली 500-400 जी थैली हुई जेको 900-1000 में कपाई आहे कल्ह, सम्झी वएं। ऐं उन हूंदे बि हर ॻाल्हि जी ब्लैक मैनी कई पई वञे। हिते दुकानूं बंदि आहिनि, हिते त तमामु ग़रीब तबिको रहे थो जेको ॾियारी कमाए ॾियारी खाइण वारो आहे, ऐं कोरोना त हिन पासे आयो ई कोन, अलाह माफ़ी ॾिनी आहे असां ॾे, सम्झी वियो। हा बाक़ी सिंध हुकूमत जेको बि कमु करे पई सही करे पई, हा सुठो करे पई किरदारु। का बीमारी की वजह से सुठो करे थी भाई, सिर्फ इन जो आहे जो ही माशाखोरी कल हिते पूरे इलाके में 850 ऐं 800 रुपये में 10 किलो अटो मिलो आ मिल वारो ॿुधी, हर शइ कल महंगी ॾियनि पिया। माना 800 रुपये में 10 किलो तो मक़सद थियो तो 80 रुपया किलो? हाँ 80 रुपया किलो थी, मां पंहिंजी जान भी वठी आयो। अच्छा ॿुधी, हिते मुकम्मल कल इहो मामलो हलियो। बाक़ी जेको बि सिंध हुकूमत करे थी त माना होॾां जो माण्हू होॾे न अचे, उहो बहितर आहे, बेस्ट आहे। बंदि कयूं आहिनि जेके लॉकडाउन चवंदा आहियूं, इहो छा सही अमल आहे? साईं अर्ज़ु इहो आहे त कोरोना वायरस अलाह जे तरफ़ां आई आहे, कंहिं इंसान कोन मोकिली आहे। जंहिं इंसान खे मरणो हूंदो हूअं ई मरंदो, पर हिन ग़रीबनि खे हिननि गुंदी में बंदि करे ऐं फिटी कयो आहे। ग़रीब काॾे वञनि, ग़रीबनि खे इमदाद नथा ॾियनि, छा इमदाद नथा ॾियनि, उन्हनि खे मज़दूरी करण बि नथा ॾियनि। छो ग़रीब काॾे वञनि, जेकी पैसा अचनि था गवर्नमेंट खे हड़प, हो तरक़िया के कम भी कोन्हे, हो बुखिया मरनि था पिया, के ॻोठ हलिया था वञनि, के भॼी था वञनि ॿाहिरि मुल्क में, उते वञी मरनि था पिया बीमारनि में। कहिड़ी सहूलियत गवर्नमेंट ॾिनी आहे, छा ॾिनो अथनि? कुझु बि उन्हनि जे लाइ इंतज़ाम कोन्हे को ग़रीबनि जे लाइ। ग़रीब दरपदर आहिनि, सम्झो साईं, छा आहे, छा ॾिनो अथनि? चवनि न रेशन ॾिनो अथनि या ॿियो कुझु ॾिनो अथनि, कहिड़ी सहूलियत ॾिनी अथनि? ऐलान त कयो आहे त मतिलबु ग़रीबनि खे जेको आहे राशन पाणी ॾिनो वेंदो। साईं अञा महांगो करे छॾियो अथनि, डबल रक़म में थो हले पियो, मिले कोन थो, मिले ई कोन थो पियो। हिते अटे जो रेट छा पियो हले? अटे जो रेट साईं हिते 2300 रुपया मण थो हले, अभी 2600, मेरे को उसने 2300 बताया था। 2600 का रेट चल रहा है, भाई बोल रहा है, मैंने तो सुना था 2300 था। बिल्कुल हर चीज़ महंगी आहे, यानी दाल वठो भी महंगी, खीर वठो भी महंगी, यानी छा वठूं, छा खाई छा खाऊं। मुर्गी अॻु में मिलंदो 230 रुपया किलो, हाणे हुनजे करे 300 रुपया 350 रुपया किलो थी वई आहे मुर्गी। असां काॾे वञूं, ग़रीब मज़दूरी बि असांजी बंदि करे छॾियऊं, यानी जेका बि मज़दूरी आहे सभु बंदि करे छॾियऊं। इहा न आहे त पोइ हर भर न आहे हिननि खे, सभिनि खे यानी पाण ई गोली हणी पजो हलाए छॾनि, बसि जान छुटी, पोइ वेठा खाइनि, ॿियनि मुल्कनि खां इमदाद वठनि, पिननि, जीअं वणनि तीअं कनि। ग़रीबनि खे त एतिरो ॾुख न ॾियनि, ग़रीब काॾे वञनि। हिकु माण्हू जे पोयां 10 माण्हू आहिनि खाइण वारा, उहो 500 रुपया कमाए अची अटो वठे थो, उनजा 500 रुपया मज़दूरी बंदि थी थिए, 10 माण्हू काॾे वञनि? तव्हां ॿुधायो, को रस्तो त ॾियो न। हीअ त हिकिड़ी बीमारी आहे न, इन लाइ हीअ जेको गवर्नमेंट एहतियात करे पई, त माना चवंदा आहिनि त अफ़सोस खां एहतियात बहितर आहे, त एहतियात त करणु खपे न। साईं अर्ज़ु आहे हिकिड़ो, वाक़ई आहे एहतियात करिणो आहे, पर हीअ परख आहे, हीअ मुस्लमान जे लाइ तोहमत कोन्हे, हीअ ग़ैर मज़हब जे लाइ आहे। मुस्लमान जी तवकल अल्लाह हूंदी आहे, कहिड़ो बि मुस्लमान आहे तवकल अल्लाह करे हलंदो, दुनिया जूं सभु मुसीबतूं हली वेंदियूं। ईअं कोन थींदो त ग़रीबनि खे कोठी में बंदि करे ऐं उते हुनखे बुख में मारियो। हा ॾियनि असांखे, असां घर में वेठा आहियूं, असां कुझु बि नथा खाऊं।
बस यार को कमकार नथा कयूं पिया बस हुकूमत जे चवण सां घर में वेठा आहियूं मिले बि कुझु कोन घर में बि वेहूं भला जे कोरोना वायरस ईंदी त घर में न ईंदी छा कंहिं ऑफिस में कोन ईंदी छा तव्हां ॿुधायो त हिन जॻह ते आहे त असां उन जॻह ते न वञूं ही अलाह जे तरफ़ां तोहमत आहे तौबा ताइब करे मुस्लमान तवकल अल्लाह करे हलंदो न का दुनिया जी मुसीबत हुनखे कोन ईंदी पर ग़रीबनि सां अहिड़ो ज़ुल्म न कयो वञे। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.